मां हाणे नाराज़ आहियां मासात खां। मां मोहबत जो मेखानो ऐं प्यार जो पांधीअड़ो, मासात धाणो वरी बेइज़तियूं थी करे। मत थो ॾियांसि भली हुजेसि ऐं सम्झे त धनु धमाली फ़क़ीर खे बि नक पितो आहे, रुॻो बेइज़तियूं न सहंदो। अरे धनु धमाली सफ़ा को बेवकूफ़ आहीं। अरे मासात जी बेइज़ती वारी ॻाल्हि दिलि में थो करीं। हेठि अथई रे हेठि अथई, सचो मासात न ई छा? मासात जी बेइज़ती बि अखियुनि ते। ख़लीफ़े गुल मोहम्मद गुल जो शेर न ॿुधो अथई धनु? नीर रंग वाधू कढी मंझि जग जुप, इश्क वारो वेतर वधी मंझि लूस लुब। हा जीअं बेइज़ती कंदी मासात, तुंहिंजो प्यार पको थींदो। चवंदो हुई न त फ़क़ीर वेही या वञे, हिकु ॾींहुं पाण चवंदी मासात धाणो त वेही भई मुंहिंजो पिरी प्यारो मासात धनु। पोइ त ईद थी वेंदी, रब जो कसम सफ़ा ईद थी वेंदी। धनु धमालानी केर? मां है मां टिंडू खान टांडाणी। ही वक़्तु अचण जो असांजा नशा ई टोड़े छॾी टांडाणी। अरे नशो बि कंदो आहे छा? न बाहि ॾींहुं पोइ नशो कीअं टुटी? अरे धनु धमाली फ़क़ीर खे मासात जी मोहबत जा नशा ई नशा आहिनि। अरे रे किथे आहे तुंहिंजी मासात? इहा यार तुम्हारी मासात मां बि त ॾिसां। मट कर त मुक सां इहे मकी शाह जी दरगाह न दंग करी धमाली फ़क़ीर जी गैरत तो ललकारी। धनु अॼु यो टरड़ो न थी, टिंडू अॼु जादू सां सफ़ा डुब अथई डुब। हा टिंडू ऐं जादू? धनु वटि जादू आहे, बाक़ी टिंडू वटि कोन्हे। हा ॾेखार जादू। चङो मुंहुं हेठि कर। हाय जो एकड़ ॿेकड़ परधक ॿिया, धनु खे तूं उभ घुमा। एकड़ ॿेकड़ परधक ॿिया, धनु खे तूं उभ घुमाए। हा जेकॾहिं तूं धनु आहे त मां बि टिंडू खान टांडाणी आहियां। हा कयो बेहोज थियो मस त बेहोज कयो तव्हां। हा चाची अम्मा सऊदी वारे दोस्त आसरो ॾिनो आहे। पुट कहिड़ो सऊदी वारो दोस्त? जंहिं सोट सोजल खे लंडन मोकिलियो आहे, पर छा ख़र्च वॾो अची वियो आहे। कीअं लाइबो चाची अम्मा? अब्बा रहियल ज़मीन बि विकण बि छा एतिरा पैसा बि न थींदा छा जो कर्ज़ लही वञे? हा चाची अम्मा ज़मीन खपाइण सां लही वेंदा। उल्को छो थो करी कासिम? ख़ैर सां सोढल ईंदो न, ज़मीन विकिरो करे कर्ज़ लाहे छॾींदासीं। वठ हुनखे मेसड़ीअ खे जेका मूंखे उल्का आसरा लाहे वञी खुप खोड़े वञी वेठी आहे। ज़फर अचे त चवांसि जीअं छॾे आयो अथसि न तीअं ई वठी अचेसि। अय्यप्पा ॾिस जाए वेठो, इहा ज़फर सां कोन ईंदी। छो न ईंदी चाची अम्मा? तूं बि हिते आउं बि हिते, इहा निभागी ओस ताईं न ईंदी जेसि ताईं ख़ैर सां सोढल न ईंदी। इहा कुॾंदी हूंदी शफ़न जी दादल जे ज़ोर ते, उन्हनि खे चवंदी जेसि ताईं सोढल न ईंदो तेसि ताईं आउं बि कान वेंदुसि। हो बि हिन ॻाल्हि में राज़ी आहे न। ऐं तूं पाण ॾिस ऐं शफ़न ते घणा भेरा फेरा ॾिना आहिनि, हाणे त घर वेठे मिली वई अथनि, सभु पाण में हिकु आहिनि हिकु। हाणे हिन निभागी जो हिते मोटणु ॾाढो मुश्किल आहे। चाची अम्मा कासिम जो हथ करंट में न ॾे, कासिम पाण करंट आहे। शफ़न ऐं दादन खे ताक़त न आहे जो बाजाई खे रोकनि। धरती खे धोड़े छॾींदुसि चाची अम्मा, धरती धोड़े छॾींदुसि। अरे त धनु धमाली आहे। इनखे छा थियो? धनु? अरे वो धनु, अरे आफ़रीती थई छा? हा ढोर छटालो घणो खाई वेंदो आहे न त उनखे आफ़री थींदी आहे।
तो बि खाधो आहे जा फूकियो पियो आहीं। सोराब आहीं? हा हा सोराब आहियां सोराब। मुंहिंजो दुश्मन सोराब छो आयो आहीं? हल हितां। थूड़ वञी पाए आफरियो पियो हुजे मां वञाई तूं। कीअं फ़कीर पियो हूंदो? भला फ़कीर उथे जा वेहे? न न फ़कीर उथे। मुश्किल आहे अब मूंखे त नथो लॻे। हा नथो लॻे पुफी। तूं त माठ कर तोसां केरु थो ॻाल्हाए? छा थियो छा थियो? मूं तोखे छा चयो? न ॻाल्हाईंदो कर न मूंसां। जेसि ताईं जेका मेसड़ी पाण सां गॾु वठी वियो है न मूं मलड़ी उनखे हिते नथो आणी तेसि ताईं मूंसां न ॻाल्हाईंदो कर। हा तेसि ताईं तूं बि न हिते ईंदो कर। नथी वणे तुंहिंजी इहा शिकिल। ऐं सोटल सां एॾी वॾी मुनाफ़िकी थो करी। इहा तो में उम्मीद कान हुई। पुफी सही थी चए चाची अम्मा। मां नथो चाहियां त तोसां ॾंद ॾियां। तूं मुंहिंजी ऐं मां तुंहिंजी साॼी बांह आहियां। मां कॾहिं बि पंहिंजी बांह कटणु न चाहींदुसि। पर ज़फ़र ईअं भाॼाई खे छॾे अचणु मूंसां ऐं सोट सोढल सां वेसा घाती आहे। मां साख सां थो चवां कासिम, न बदनियती न वेसाघाती कई अथमि ऐं न ई का मुनाफ़िक़ती कई अथमि। कहल खाई खेसि हिक राति रहण लाइ छॾे आयो आहियां। मां वञांसि थो वठणु। कौन ॾींदई कौन ॾींदई? ऐं इहो तोखे ॿुधायां थी लिखी बि ॾियां थी। तोखे तकरारनि झेड़नि जी ख़बर न हुई? तो खणी पंहिंजी हलाई। पुफी मां भेण मूमल खे आणींदुसि। जेको बि रुकावट बणियो न उन्ही जी हस्ती मेसारे छॾींदुसि। ज़फ़र बि ज़मरक आहे ज़मरक। हिन वॾी तादी कई आहे वॾी तादी कई आहे कासिम। ऐं मूंखे त इहा अकल ई कान हुई को ही बि असां सां इहे करे सघे थो। चाची अम्मा ज़फ़र जी साख खे ॾिसां थो न त मूंखे शक नथो थिए बाक़ी हुननि रोकी न। सरे शहबाज खान ऐं संगार खान जे विच में जेका शिकतान ॾी जवाब वठि जवाब वारी सूरत हाल आहे सा अमन माना जे लाइ वधीक ख़तरनाक आहे। संगार खान जी अगराई आहे? सरे मसलो अगराई जो नाही आहे। संगार खान जबरदस्ती पियो करे। सरे ज़मीन संगार खान जी आहे पर रिकॉर्ड में ज़ाहिर थी आहे। कीअं छॾींदो? साहब संगार खान जोरा को बंदगसी माठे अंते साहब नी खबर कना जोशना। अड़े तूं त माठ कर असां अहम मसले ते ॻाल्हायूं पिया ऐं तूं विच में टुंबियो पियो आहीं। जबल जी कना साहब। हरबाल जल्दी कर। का साहब मगर कना जोश चास। सरे एसएसपी साहब सां ॻाल्हायो विढ़ंदा असां न लताड़ बाबूड़ा। छा ॻाल्हायासीं? त ॿिन्ही खे रोके ऐं खेनि बाउंड करे सीज़ फायर करायो न त सॼो नज़लो तव्हां ते किरंदो। मूं ते छो ईंदी? ठीकु आहे एसएसपी साहब सां ॻाल्हि रखां थो। सरदार मूंखे माफ़ कर। माफ़ कयो मैं तॾहिं त जीअरो आई न त हुजी हा। जीअरो ई दफ़न थी चुको हुजे हा दफ़न थी चुको हुजे हा। बाबा सही मूंखे कमदारी खां जवाब न ॾियो। मूंखे रिपीटर ॾियो। मां गोराम जी गिफ ॻाड़ींदुसि। टोपी पेरनि ते तोखां माफ़ कयो। छॾाणे माफ़ कयो मैं। महिरबानी महिरबानी मां पाण खे थो चवां। ॾेढ ॾींहुं ज़ुकाम बावला जो शान आहे। सरदार साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कासिम संघार जो शिकरो वार करे वियो आहे। पई ख़बर सरदार इहो शिकार थी वेंदो शिकरो। सरदार कासिम करंटा विचड़ियुसि न शिकिरे जा खंभ ई खुसी वेंदा। ज़फ़र न आहे? ज़फ़र ॿिए कम सां वियल आहे अची वेंदो। मूं चयो हो न त संगार खान। सम्झुमि सरदार वधीक न चओ।
जीअं न बाज़ चंबे में खणी चूज़े खे निकिरंदो आहे, ईअं ई संगार खान खजी कासिम जी रख वटि रसंदो। चूज़ो चंबे में चबजी ऐं चिथजी वञे। आंडा उॾाम ते दुनिया खे ॾिसण में अचनि, दुनिया ॾिसे ऐं दुनिया खे ख़बर पवे त शहबाज़ खान छा आहे। मां हिते न रहंदसि अम्मा। छो न रहंदीअ? अम्मा मूं भाउ ज़फर सां वाइदो कयो आहे। कोने भाउ तुंहिंजो ज़फर हुते तादियुनि में ही हलिया वाइदा निभाइण। पहिरीं छोकिरी आहीं जो ईअं थी चवीं। छो अम्मा? छोकिरियुनि खां थोरी तकलीफ़ ऐं बेवाजिबी बर्दाश्त कोन थींदी आहे। ठक अची माइटनि वटि कंदियूं आहिनि। तोते त जबल लेटियो आहे ऐं तूं वापसि वञण जूं वायूं पई करी। अम्मा मां मञा थी त मां हुते वेल में आहियां, पर अदा ज़फर मूंखे पंहिंजी सॻी भेण सॾियो आहे। मूंसां ॾाढो सुठो हलंदो आहे। उन चाची सारा खां हिकु ॾींहं जी मोहलत वरिती आहे। मठ करे वे मोहलत ऐं वाइदा छाजा वाइदा अचनि त अछूं चुभियान। धाणो धणकी आहे धणकी न आहे। अम्मा मूं छा चयो? मरबो उन लाइ जेके मरनि। वाइदा उन सां पारबान जेके वाइदा पारनि ऐं इज़त कनि। उते हर वक्त सुरन में वरी भी उते वेंदी है। लंगो भजे खाईया खां वरी भी खाईया में। छाते लुड़ मचायो थई लुमड़ी डंडे हराम करे छड़ी थई। या तुझी यऊ यऊ मरदी घड़ी ताई न वेंदी। मां वरी लोंबड़ी आया ऐं ही ठाऊ को मोतबर लोंबड़। धाणो के तो लोंबड़ी चवे। धाणो धणकिया ने धणकी ना है। हथ तो बधाए हण पचर छड। पुछुम छा किथां खां किथे वञी निकती आई? बाबा मां वापस वेंदस। अम्मा मूंखे रोके थी। सुढल जे घर? हाँ बाबा, न त सॼी उमिरि जे लाइ कायारी सॾ बस। एतिरा ज़ुल्म न्याणीअ सां? ॿी ॻाल्हि त तूं ज़फर जे वाइदे जी ॻाल्हि थी करी न, उन सां मां ॻाल्हाईंदुसि, पोइ छॾींदुसि, पोइ फ़ैसिलो कराईंदुसि चङनि मुड़सनि खां। छा जो फ़ैसिलो? छा ॻाल्हाईंदसि? कहिड़ी क़यामत टुटी आहे? न है छॾणो मूं मल खे। एॾा कंधारनि त अची वठी ॾेखारनि। बाबा अॻु रेसन ॾे छो न वई? वयो पर ॿुधोंसि कोन। अॻ में ॿुधो कोन, हाणे ॿुधंदा रहिसि। दिल ते चवे थी त कचा चांवर खाराई, वती चिंघंदो ऐं दवाऊं ॻोल्हींदो। मां नथी करी बद फज़ीलती ॼाण न मौत। ममाणी न जी मम्मा जी मतिया मथो ई चटे मारियो अथसि। ओ सुराबत बाबा मूंखे भाउ ज़फर जो आवाज़ तो लॻे। ज़फर हिते? हाँ बाबा मूंखे ईअं थो लॻे मां भाउ ज़फर सां वेंदसि। मूंखे छॾियो। दिमाग़ ख़राब अथई। ईअं कीअं वेंदीअ? थाणो सुजस्ती, थाणो धणकी आहे, धणकी न आहे। लुड़ घट कर, मां ॾिसां त आहे केरु। न डफेड़ संगार खान तो फैलाए। तव्हां ज़िले जा अमलदार आहियो ऐं मूंखां बखूबी वाक़ुफ़ आहियो। एसएचओ इम्तियाज़ सां ॻाल्हायो त संगार खान सां ॻाल्हाए। मां झेड़ो न चाहींदुसि। बाक़ी रही ज़मीन उहा त छॾे नथो सघां न। ठीकु आहे, मां अगराई न कंदुसि, पर जेकर संगार खान कई त हुनजो ज़िम्मेवार उहो हूंदो। ओके। कंहिंजो फोन हो बाबा साईं? एसपी साहब जो संगार खान सां सीज़ फायर जे लाइ चई। पोइ तव्हां बि भलो चयुसि। भलो या ढिलो हकीकत हकीकत आहे। सा आॾो रखीमांसि। ये संगार खान के साम सिंगाइण अचे तो कुंवर? बिल्कुलु बाबा साईं। संघार ॾेडरी ज़ुकाम मौला जो शान। जे पाण के सगारो तो समझे न त कुर्रा जो मां भी न आहियां। पतो पइजी वियो हूंदुसि शहबाज़ खान जी उॾार जो। माना हाणे झेड़ो बंद, मज़ो त न रहंदो बाबा साईं। फिलहाल बंद, जमीन ते कब्जो बरकरार। एसपी साहब के मान ॾियणो आहे। बाक़ी संघार वरी सुरकण सोरी न त छिके गिचे में विझंदो सांस। ऐं अॼु ताईं जेको ज़ियान कराई सो बाबा साईं? न सिर्फ उन जो वहिंवार
पर सालन खां जेकी उपत खई अथई न उनजो वहिंवार बि वठंदो सांस। शहबाज खान वहिंवार छॾण वारनि मुं न आहे गुर। हाँ ज़फ़र असांजे तरह ते शायद ख़बर न थस ए शफन शेर आ शेर। मां पंहिंजी भेण मुंह में लखे वठण आयो आहियां शफन। तुझी सिसीअ में साह न आहे जो रोके सघी। अदा ज़फ़र हींअर तूं हलियो वञ, मां पाणे ईंदा। हे ॾिस मुंहिंजी सीन आहे, मां तोसां वाइदो थी कयां फुर्ज़ा थी बि तो वटि पहुचंदसि। वाह हींअर तूं हलियो वञ मुंहिंजी यो कहो या का त बंद क्या सच छपन जे खड़ ते चितो खड़को करे आज खीर जाग जरा छियास मां जो खीर तो ये छो चेस चवंदसि अम्मा जेकॾहिं तव्हां में हिम्मत ऐं मूं लाइ कड़ो था त मुंहिंजे लाइ कोई मुनासिब रिश्तो ॻोल्हियो, सलामती जो रस्तो कढो। रत छाण जी ज़रूरत न आहे, मां वाइदे तां फिरंदसि। मूमल सही आहे धाणो, ये वाइदे तां थी फिरे तब मुसीबत में। जे चोरी होता निकरी हेॾे अचे थी तब न्याणी आज़ार में बेचारी करे त छा करे धाणो। तूं दिलजाए कर दिए, मां छॾे ईंदुसि। चाचा सोनी पैदा न तो थे त मूं में होने वञे मुझे लाश मथा गुज़री पाई नहीं थी बस। सरदार घुरायो ज़फ़र ऐं कासिम किथे आहिनि? अचण वारा आहिनि। का ख़ासि ॻाल्हि आहे छा? ख़ासि ॻाल्हि हुई पर हेकर माठी सम्झुसि कोन सरदार। एसपी साहब फोन ते चयो आहे त हेकर फायरबंदी कयो। मां संगार खान सां ॻाल्हायां थो पर ऐसा न। जी चओ सरदार। तव्हांखे ज़मीन तां चिसणो नाहे। जेको अगराई करे न त उनखे उखेड़े इतला कयो त पोइ एसपी साहब सां ॻाल्हायां ऐं पोइ छिके रखोसि। जी सरदार। तव्हां बहराम खान सां बि ॻाल्हायो? छो? सोढल जी घरवारी मां सां मिलण वई न त शफन ऐं सोराब विहारे छॾी आहे। इहो असां लाइ वॾो तानो आहे सरदार। कॾहिं? हिकु अधु ॾींहुं थींदो ज़फ़र वियो हो त शफन हथियार ताणिया। कासिम ऐं ज़फ़र वठी वेंदा शफन खां वापसि? गोर वठी त वेंदा, उन्हनि खे साह न आहे पर हाणे सरदार जी बि त आज़माइश आहे न त केतिरी तो असांजी पास ख़ातिरी करे। परवाह न करीस न, मां बहराम सां ॻाल्हायां थो। तव्हां हिन शफन खे ढेर करे अचो पोइ वारी मां कंदुसि। तव्हां बहराम खान ते ज़ोर रखो त बांह वापसि करे, न त असीं खेसि पुॼण लाइक़ आहियूं। हिननि जी पासदारी कयो बाबा साईं। चवां थो बहराम खान खे त बिरादरीअ जे तकरारनि खे ताज़ो न करे। अम्मा मुंहिंजो सोढल जे घर वञण ॾांहुं रूह नथो चवे, छो त हुते सारा जहिड़ी सेड़ वेठी आहे। छंडिके सां कंडा थी उछलाए त अची अखियुनि में था पवनि। पोइ छो थी फतकी ओॾे वञण लाइ? भाउ ज़फ़र जी पत हली वेंदी अम्मा ऐं मां संदसि नज़रुनि मां किरी पवंदसि। कोन किरंदी आहे, मां आहियां न। सोराब अचे त साणस सलाह करे सेवल थी करायां। निकाह चट तू हिते थाणो धणकिया धणकी न है। अम्मा इहो अॻ में कयो आहे, हींअर छो? सोढल अचे त पोइ सिविल कयो। मां तव्हां सां गॾु आहियां पर हींअर न। हींअर छो न? सोढल अचे पोइ छो? सोढल अचे त चवांसि पंहिंजी माउ ते कंट्रोल करे, जेकॾहिं न कयईं त पोइ बहाने सां हेॾे हली ईंदसि ऐं पोइ
मां तहां सां आहियां। सोढल वरी तोखे कहिड़ा सुख ॾिना आहिनि? अम्मा सोढल पहिरियां ज़ुल्म कयो पर पोइ ख्याल रखण शुरू कयो हुई। हमले में सख्त जख्मी थी, इलाज लाइ किथां खां किथे वञी पहुतो आ। के हमलो केस? दादन। दादन? हाँ न अम्मा। ने दादन जो तो दिमाग ही खराब आ। चहके सा सामू तर तपाए वेठो आ। अम्मा मां पुफीअ जे घरां थी अचां। ने कान्हे तुंहिंजी पुफी, हुननि मूं ते बंदूकूं ताणियुनि ऐं तूं वरी ओॾां वेंदी। बंदूकूं? हा, पर थाणो बि असुल बख्श न कंदन। थाणो धणकी आ, धणकी न है। अम्मा मां कंवल सां मिली मोटी ईंदसि। ना है जरूरत, बहानो करे सोढल जे घर थी वञण चाही। मठ करे वेही रह, खामखा मुंहिंजो रत न तपाए। मासाते भला फकीर वेहे या वञे न मुड़े पे नका वरी ना सुहणे ची पोते। मासाते तुंहिंजो हर स्टाइल फकीर जे अखियुनि ते जे न खिली ॻाल्हाई त बि कुही, जे कावड़ में ॻाल्हाई त बि थी कुही। फकीर कुठल आहे मासाते, ॼाण मासात जे फिराक में शाइर थियो फकीर। मुमल अतरा वेलाण त खणी आणे रे त कुटियास हड गुड खरी खाइया भला खाधो। न मासाते न मुमल कोन आणी दी वेलण। मुमल खे ख़बर आहे फकीर जे स्टाइलनि जी त कीअं सारा सां स्टाइल हणंदो आहे। भला फकीर वेहे या वञे। वञे तनू उमिरि जो ख्याल थी कयां, न त इहो बिरोहे की बकर जड़ो बूथ कुटे छॾींदीसां। तू न मासात धाणो कुटे त फकीर ठरे। निकुर निकुर नासुरी त नासु कुटे न छजे त सा खण ना विसरी वने। धाणो सा तो खोसी। हां थाणो धड़किया नि धड़की ना है हल। अम्मा हे फकीर त सफा बेपितो आ। चाचा चरियो थी वियो आहीं छा? चरियो मां न पर तूं थियो आहीं शफ़न। हूअ वेहे ई न, असां ज़बरदस्ती करियूं। हुनखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। हुन एॾो सठियो आ, कोई बि नथी सम्झे। हू ज़फर सां वाइदो करे आई आहे चरिया। ज़फर सां वाइदो आसमान में लिखिजी वियो। कमाल थो करी चाचा। सम्झण जी कर शफ़न। हाँ साईं सम्झाए। फैसले में संग चटी ॾिनोसीं। सोढल न हुजे हा त असांजो फॾो बि ठहे पियो। हू मौजूद आ। भली हुजे, फॾो चोट चढ़ंदो न त ये रेस बि फैसले जे लाइ आमदा थींदा। नताज ताईं हुन जे मथे में लीख बि न चुड़ी आ। ॻाल्हियुनि खां पोइ सोट मुमल वापसि थींदी। छा ॻाल्हियूं कंदे? त मथां ज़ुल्म न कंदा, उन ते मथां अज़ाब न कंदा। इहा ॻाल्हि रेसन जी मौजूदगीअ में कागज़नि ते लिखाइजे। जेकॾहिं इहो फ़ैसिलो न थियो त पोइ मुमल वापसि न वेंदी चाचा। छा बि थी पए मूं ॾिठुसि। सरदार मां आख़िरी भेरो चवण आयो आहियां। तुझे आख़िरी भेरे चवण जी अहमियत कहिड़ी था त न? अहमियत आहे सरदार। जेकॾहिं नाहे त पोइ सरदार पंहिंजे छाड़तनि खे छल त राति जो मुंहिंजे घर जे कोट सां पेर न घसाइनि, न त खुद घसी वेंदा। तोखे कीअं ख़बर पई त सरदार जा माण्हू हुआ? तूं माठ कर भलो गुणा त भीड़ सां फिसी न वञी। दादा न आहिस्ते सरदार आहिस्ते। तुझी तव्हां सां जेकॾहिं दादन दहलजे हा न त हित अचण जी हिम्मत बि न करे हा। ठक ॾे पंहिंजे खुआरीअ जे कुने खे। ही दादन बर्दाश्त न कंदो, न छपन के, न तुझे माण्हुनि जे मोकिलियल फेरनि के। दादा न तूं बहराम खान खे दॿाइण आयो आहीं। दाह निकिरी वेंदई। सरदार
त ॿाहिरि न तव्हां हलाईंदो हिकु गुज़ारिश ज़रूर कंदुसि त न खोंसि सो बि खपर सां। तूं पाण खे ॾाढो थो सम्झी, इहो घमंड ज़हन मां कढी छॾ दादा न। मुंहिंजो माण्हू को बि न हूंदो, बाक़ी शफ़न पंहिंजे हक़ लाइ फथड़े थो त साणस मुंहुं करे, न त मां बि साणस दुर थी बीहंदुसि। सरदार खाली थुर थी हिन दादन ते को फर्क़ु न पवंदो। बाक़ी शफ़न खे सिखत ॾियण हिन खॿे हथ जो खेल आहे। तव्हां पंहिंजे माण्हुनि खे रोकियो, न त पोइ दादन मौत ऐं मौत डरणो नाहे। हा, डरणो नाहे। मौत खे मौत ॼण ईंदो आहे दादा न, बोलती बंद थी वेंदई। हर भेरे बराम खान सां बकवास करे थो वञी। हमरा चाड़ो नथा कनि किबला, न त दातन डिगे मोकिलिया हुई छा हमरा? हा बाबल, पर हकल ते हिते अची साहु खयूं। बरजस्ता माण्हू मोकिले मात ॾीस बगन। ॾिस शफ़न, मुमल जे राज़ पे सां हलणो आहे। हा साईं, राज़ पो अॻ में चटनी ॾियण खां पहिरियां राज़ पो पुछोसीं। छॾ चाचा, रिटायर मथो खणी तो घुमंदो वती। अड़े निभागा, मां तकरार जी तलवार खां थो लहरायां, न त मां मुमल लाइ नथो कढां छा? तकरारनि खे मां मुंहुं ॾींदुसि। मां तूं परेशान न थी चाचा। मां रेस बराम खान सां मिलां थो। छो त इहो मसलो रखांसि थो। भली रखेसि, रेस बि इहा ॻाल्हि मञींदो। बाक़ी फ़ैसिलो न थियो, दस्तावेज़ ते न लिखियो वियो। बराम खान खे बि ही शफ़न कुत्तो जवाब ॾींदो। हिन चरे मां त अड़जी वियुसि, वैल में वरी वेचारी न्याणी निमाणी। हेलो शहबाज खान। बराम खान, तूं वरी बिरादरनि में ताव पैदा करण थो चाहीं? छा मतलब आहे तुंहिंजो शहबाज खान? तुंहिंजे हारीअ शफ़न सोडल जी ॿाह रोकी आहे। ये करे उन ॻाल्हि खे छेड़े जी हॾी न बढ़ाए, न त तर भरी वेंदो। धमकी थो ॾी शहबाज खान? धमकी समझी या ॿियो कुझु? 3 ॾींहंनि अंदरि ॿाह वापसि कर, न त जेको नुक़सान थींदो न उनजो ज़िम्मेवार तूं हूंदे। तूं मां छा में ज़िम्मेवार हूंदुसि? जे तूं बिरादरीअ जी तरफ़दारी कंदे त मां बि कंदुसि। न सिर्फ फ़ैसिलो थींदो, हा यादुनि जो हिसाब ॾियणो पवंदो सोडल हारनि खे।